आखिरी लम्हाहन हो तो मुस्तफ़ा जेला सिक्की रहियो आ मुझे हुजूर फरमायो देर न कयो गुलामन के अबू बकर सिद्दीक सुना उमर सुना उस्मान सुना अली तला जुबर अचो त मां मुस्तफ़ा पंहिंजे दीवाने दे थो हला जेडी महल मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कहदे आयो आ जो एक यहूदी जे अंगण ते ओ मुसलमान कलमे पढ़ो कलमो पढ़ी करे कलमे वारे को नफरत करण वारा भा भा को नफरत करण वारा अखियों खोल आशिक मुस्तफा जो हई उम्मती महबूब जो हई कम कह जा थो पियो करी मुझे हुजूर जो दीवानो हई तो हुजूर जे किरदार हुजूर जी सूरत हुजूर जे सीरत जे मथा निकाह कर जी मुझे मुस्तफा कयो वा इए कर जी मुस्तफा चयो वा इए चो मुझो महबूब जने उन यहूदी जे दरड़े ते पहुतो आ जडी मल यहूदी अंदर आयो ज़ाल खे तो चवे त पांजे बचड़े के बुधा तो उन जो महबूब आयो आ बचड़े जो अखड़ियों बंद थी वयूं मां रोए थी महबूब जी अंगण को अंदर आया मां के पक थी वई त मुझो बचड़ो दुनिया छड़े चुको आ उन बचड़े दे निहारे जेके मां जुमला चया आशिक पंहिंजे लफ्ज़न में चया चवी त उहे चवा मां चाती चवे पंहिंजे बचड़े के उन लफ्ज़न के सिंधी शायर पंहिंजे शायरी में किए थो चवे त मां बचड़े के थी चवे उथी बचड़ा सुजागी कर जे तलबी प्यो से उथी जानिब सुजागी कर जे तलबी प्यो से आया थई चो चो उथी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई अजायो रोन अजायो रोन अजायो रोन जो सजन ने कया सदड़ा सजाया थई अजायो रोन जो सजन ने कया सदड़ा सजाया थई मां पंहिंजे बचड़े के पंहिंजे जुबान में सदड़ो करे थी चवे बचड़ा अखियों त खोल जंहिंजे ला तुंहिंजो रूह सटू पियो खाए जंहिंजे ला तुंहिंजी दिल दीवानी हुई अखियों खोल ॾिस अॼु मथां उहो महबूब तुंहिंजे बीठो आ बचड़े जॾहिं कननि ते आवाज़ पयो त मुझो महबूब आयो आ बचड़े अखड़ियों खोलियों मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ते निगाह पईया मुझे हबीब जे चेहरे ते निगाह चिया पवंदी वईया बचड़े जे जुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ये चई करे बचड़ो तैयार दे हलियो वयो पर गाल कान थी खुटे ओहो पीउ ओहा मां कंहिंखां बचड़ो केर कोन छिनंदो आ मुझे मुस्तफ़ा कुछ भी न चयो ज़ाल मुड़स हिक ॿिए ॾे निहारे वरी बचड़े ॾे निहारे वरी मुझे महबूब ॾे निहारे चवनि था सुहिणा नबी हे हींअर असांजो नाहे हींअर आहे बि तुंहिंजो त बाक़ी मामिलो बि तुंहिंजे हवाले आ अल्लाह या रसूल या अली वरी चो हैदरी वरी चो हैदरी दिलबर अली जो नालो ये छाती चौड़ी करे वठंदो कर छो त अली अली सुने अबू बकर सिद्दीक जे सदाकत कुर्बान सुने उमर जे अदालत कुर्बान सुने उस्मान जे हयात कुर्बान लेकिन मुझो जेको अली आ न ओ अली आ अली अली आ बस वरी मौजू के अगते वधायो अजीजाने मन छो त शेर खुदा जो नालो वठण सां न दिल जा जेके न पाल न हड़ई ईअं खुली पवंदा
छो त अली अली आ न ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो भरे नारो हणे ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो भली नारा हणे जंहिंजो चहंदे यारन सां प्यार ओहो भली नारा हणे जंहिंजो यारियां वारो आ यार ओहो सीनो चौड़ो करे छो त टिकेट जन्नत जी हैदर आॾी दो टिकेट जन्नत जी हैदर आॾी दो पंहिंजे हथनि सां पाण वढी दो जेको उन जन्नत वञण लाइ तयार भले नारो भरे हणे अज़ीज़ाने मल उन यहूदी औरत ऐं यहूदी मर्द फ़ैसिलो कयो मुझे महबूब ने निहारे चवण लगा हाणे असांजो कोने सोच जा मुसलमान केड़ी मावा केड़ो पीवा जेको इए बच्चे जो जसद खाकी हवाले करे जेकॾहिं ॿाहिरे मुल्क में बचड़ो जान जहान छॾे वेंदो आहे अम्मा चवंदी आहे माल विकणा थी ज़ेवर विकणा थी घर विकणा थी हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो बचड़ो घुराए ॾियो मां उन जो चेहरो ॾिसां छो त मां हूंदी आहे हाणे उन जे दिलि ते इहो पत्थर कंहिं रखियो आहे चओ महबूब जे रब रखियो आहे छो रखियो आहे जेकॾहिं हो यहूदी पंहिंजे हवाले कनि हा त पंहिंजे तरीक़े सां दफ़नाइनि हा मुंहिंजे अल्लाह जे कुदरत इहो गवारा न कयो जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कयो आहे जंहिं मुंहिंजे महबूब जो दीदार कयो आहे जंहिं कलमो पढ़ियो आहे इन जी तदफ़ीन को ॿियो न करे मुंहिंजो महबूब पंहिंजे हथड़नि सां पाण करे ता कयामत ताईं अचण वारन दीवानन आशिकन परवानन के खबर पवे त मुंहिंजो मुस्तफ़ा न रुगी यतीमन जो यारा पर वफादारन जो भी सरदारा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं उन मां पीउ चयो त हाणे महबूब तुंहिंजो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए मूंखे त अॻे ई ख़बर आहे त मुंहिंजो आहे मुझे रब मुखे बुधायो त महबूब तुझो मुझो तने त मुझो इंतजार पियो करे मुझो तने त पहुचण से मुंह ही मुझे रब ते कलमो पढ़ी रहो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तवज्जो कजा मुझा दोस्तों उन नौजवान ज्यादा नमाजूं त कोन पढ़ियूं हुयूं रोज़ा त कोन रखिया हुया हज त कोन कया हुया उमरा भी कोन कया हुया पर हुन दिल मुझे यार खे ॾेई छॾी हुई पहिरो जुमलो याद कजा गाल दिल जी हली रही आ जेस ताईं दिल मुझे मुस्तफ़ा के न ॾींदे जियां वणई तीअं पियो कर अल्लाह जे ज़ात व बरकात के तुझे मुझे इबादतुन जी परवाह नाहे रोज़न जी परवाह नाहे हजन जी परवाह नाहे इन जो मकसद इहो नाहे त इहो अमल न कर नमाज भी खुदा के वणंदी आ रोज़ो भी खुदा के वणंदो आ हज भी खुदा के वणंदो आ पर तॾहिं वणंदो आ जॾहिं ज़ुबान ते क़ुरान हुजे सीने में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हुजे कुरान करीम जी आयत सां गॾु दलील ॾींदो अचां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जो नंढड़ो हिकिड़ो नौजवान सहाबी आहे नालो आहे उमैर बिन साद छा नालो वरितो अदा पाणी ॾिजां जलसा करे करे यकीन कयो थकजी पियो हाँ हाणे भी जलसो करे हेॾे आयो हाँ मजन खां वठी पर छा कयूं दोस्तन बस जेसिताईं ज़िंदगी आ 36 महीननि जो कोर्स तो पियो हले हेपाटाइटिस जो अञा 14 लाइ 15 महीना थियनि डॉक्टर चए थो मौलाना तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे मां चयो हाँ मुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे चए थो 36 महीना तो पूरा करी थो पर किरी कोन थो करी मुंहिंजो खाइण पीअण में त पाण खे सुकाए छॾियो अथव चए थो निंड कर मुंहिंजो निंड कयां या मुस्तफ़ा जो शान पढ़ा जिंदगी जी काई खबर काने मैं सो जाऊं या मुस्तफ़ा
करते करते मैं सो जाऊं या मुस्तफा करते करते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा। जशन यार जो परेशान छो हई सीनो चौड़ो करे वे खुली वे निधन को नहीं हिते छा पर चो मां कब्र में भी चवंदुस ओ जदे पुछंदा मलाइक चवंदो सान अड़े मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आया ओ जदे पुछंदा मलाइक चवंदो सान मां त मिठड़े नबीअ जो गुलाम आया ॿी काई शइ तन ॼाणा थो रुगो पढ़ंदो सलातो सलाम आया ॿी काई शइ तन ॼाणा थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आया ॿी काई इबादत नाहे मूं वटि रुगो उन जी मोहब्बत आदियत में ॿियो कोई अमल कोने मूं वटि रुगो उन जी मोहब्बत आदियत में रखी इस्मो आका जो अखिड़ियुनि ते पयो चुमंदो मुहम्मद नाम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आया। नंढड़ो सहाबिया 4-5 साल उम्र नालो थस उमैर बिन साद मगसिन में कई ॻाल्हियूं कंदो हा पोइ मूंखां विसरी वेंदियूं आहिनि मगसिन में ॻाल्हि कई थम त ॿी कयां ॿुधाई त कान हुयमि न हज़रत मुझे हुजूर जो नंढड़ो सहाबिया उमेरा 4-5 साल नालो आ उमैर बिन साद उन जो सगो चाचो आ उन जो नालो आ जुल्लास बिन सुवैरा नाला ॿई यादि कजो नंढड़े बचड़े जो नालो छा है जो उमैर बिन साद चाचे जो नालो छा है वॾड़ी उम्र वारो आ जुल्लास बिन सुवैरा मुझे महबूब जे दरबार में नंढड़े भाइटे खे रोज़ वठी ईंदो आ नंढड़े ॿार खे आङुर लाइ वठी ईंदो आ मस्जिद में वठी ईंदा आहियूं मौलवी कावड़ बोआ बार बार वठियो था अचन पाण अचन कोन नमाज में टी उलमा जे खिदमत में अर्जा अल्लाह करे त सभई उलमा मदीने वञन मुझे ख्याल में के 12-14 लाइ 16 दफ़ा कुर्बान वञा मदीने वारा घोट तुंहिंजे पाक इस्मता किने कोझड़े के हाज़िरी नसीब थिया खुदा जो कसम मां मदीने तय्यब में हर फर्ज नमाज में बस तवज्जो हुंदो आहे हिकड़े पासे त जिंदगी में का एड़ो फर्ज नमाज मदीने में मुझो गुजरे जेको हरम में फर्ज पढ़ा ऐं ॿारड़े जो रोअण मुझे कन ते न पहुचे अॼु ॾींहं ताईं अहिड़ो ॾींहुं कोन आयो आहे अॼु ॾींहं ताईं अहिड़ो फर्ज़ नसीब मूंखे न थियो आहे जो हुज़ूर जे हरम में फर्ज़ पढ़ा ऐं उते ॿारड़े जो रोअण न अचे केॾांहुं न केॾांहुं रोअण ईंदो पोइ कंहिं दीवाने खां पुछमि सादात वेठो हो उन खां पुछमि मुंहिंजो हिकिड़ी नमाज़ बि अहिड़ी कान थी गुज़रे जंहिंमें ॿारड़े जो रोअण न हुजे चई क़यामत ताईं ईंदे क़यामत ताईं हो रोअणो ॿुधंदे मुंहिंजो छो जी तोखे काने ख़बर त मुंहिंजो हसन ऐं हुसैन हिते घुमंदा हुया हसन ऐं हुसैन हिते टिलंदा हुया हिते हलंदा हुया अल्लाह खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो हलण ऐं घुमण एॾो त वणी वियो आहे जो क़यामत ताईं हिते बचड़ा ईंदा रहंदा आवाज़ कंदा रहंदा के खिलंदा रहंदा के रोंदा रहंदा यादि हसन हुसैन ताज़ी थींदी रहंदी जॾहिं न मस्जिद में हा अलबत्ता अहिड़ो ॿार न आणियो जंहिंखे पेशाब करण जी ख़बर न हुजे
अहिड़ो ॿार न आणियो, छो त जीअं मस्जिद जी हुरमत बरक़रार रहे। बाक़ी चीचड़ी लगाए ॿारनि खे वठी ईंदा कयो, मस्जिद में ईंदा, नंढड़े इलाक़ूं अचणु सिखंदा। रुगी अचण जी ॻाल्हि कान्हे का, जंहिं न ज़मीन ते पेरड़ो रखंदा उहा ज़मीन चवंदी मुंहिंजा मौला हिन बचड़े जे पेर तां मां सदको वञा। छो त काॾे थो वञे, अल्लाह जे घर ॾे वञी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक़्तु ज़ोरीअ गुज़री वेंदो, ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं, त मां अर्ज़ कयां हज़रत उमैर बिन साद रज़ी अल्लाह तआला अन्हु 4-5 सालनि जो मासूम आहे, पंहिंजे चाचे जुल्लास बिन सुवैर सां गॾु मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में ईंदो आहे। मुंहिंजे आका जो चहिरो ॾिसंदो आहे, मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, पंहिंजो अंदरु ठारींदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में जेको ईंदो आहे उन जे उमिरि खे ॾिठो कोन वेंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा जंहिंखे चाहींदो आहे वंड वंडे ॾेई छॾींदो आहे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उन बचड़े के रंग लगी वियो आहे, मुझे हुजूर जो दीवानो बणजी वियो आहे। अॼु हिकिड़ी अहिड़ी नमाज़ थी जंहिंमें जुल्लास बिन सवैरा यानी हज़रत उमैर बिन साद जो चाचो उहो घर में वेही रहियो आहे, उहो नमाज़ ते कोन आयो। मुझे मदीने जे मीर आख़िरत जो बयान कयो, क़यामत जो बयान कयो, क़यामत जो मंज़र, क़ब्र जो मंज़र मुझे महबूब बयान कयो। ॿार त नंढड़ो आहे, सवाबनि गुनाहनि जी ख़बर नाहे, पर मुझे मुस्तफ़ा जो दीवानो आहे। रोअंदे रोअंदे मुझे महबूब जो पैगाम ॿुधे थो, उहे लुड़क लाड़ींदो घर में पहुतो आहे। चाचो जुल्लास साम्हूं अची वियो, चवे थो चाचा अॼु तूं मुझे महबूब जे दरबार में कोन हले, अॼु त मुझे महबूब मुस्तफ़ा क़यामत जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन, क़ब्र जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन जो अञा ताईं मुझे अखियुनि जो पाणी नथो सुके। उहो जुल्लास बिन सुवैरा नमाज़ूं हुजूर जे पोयां पढ़ंदो हो, अछड़ी दाढ़ीअ वारो हुयो, पर अंदर जो भाड़ियो हुयो। जुमलो न सम्झ, खोले चवां, अंदर जो मुनाफ़िक हुयो। छा हुयो? मुनाफिक हुयो। जुल्लास बिन सुवैरा नो बारड़े जी ॻाल्हि ॿुधी करे, छो त घर वारनि जो बारड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जे रुअण खे ॾिठो, हिन महसूस कयो त मुंहिंजे घर जा भाती हिन बारड़े जे रुअण मां वधीक मुतमइन थियनि था पिया, मुंहिंजी ॻाल्हि पोइते थी हटे। हकल करे उन सुहिणे नंढड़े उमैर बिन साद खे चवण लॻो, ज़ुबान बंदि कर, वती थो ईअं ॻाल्हियूं कंदो। चवे थो चाचा ईअं त कोन थो कयां, मां त उन महबूब जूं ॻाल्हियूं थो कयां जंहिं तूं मूंखे रोज़ वठी हलंदो आहे। चाचा तूं ई त वठी हलंदो आहे, उन पिरीअ जी पचार थो कयां, उन यार जूं ॻाल्हियूं थो कयां। चवे थो ज़ुबान बंदि कर। चवे थो चाचा कीअं बंदि कयां, या त वठी न हली हां, हाणे वठी हलियो हुई, हीअ ज़ुबान ऐं दिलि हिकिड़ी थी वई आहे, हे बंदि नथी थिए। चाचे हकल ॾिनी, ओ बेवकूफ़, इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। चवे थो चाचा ॻाल्हियूं दुनिया जूं थींदियूं रहंदियूं, पर हे दुनिया जो न मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जो महबूबा, मुझे मदीने जो ताजदारा। चाचो जुल्लास जेको मुनाफिका कावड़ मां चवे थो, ओ बेवकूफ़, जेकॾहिं सुहिणे मोहम्मद जूं ॻाल्हियूं सचूं आहिनि पोइ असां गॾहनि खां अबतर रहूं। हिन जो ईअं चयो। भाइटे निहारे चयो, चाचा छा पियो चवीं? जी सच थो चवां, बकवास बंदि कर। चाचा महबूब मोहम्मद लाइ ईअं थो चवीं त जे उहो सचो आहे त असां गॾहनि खां अबतर? जी हा सच थो चवां। उन महिल उथियो, चाचा मां वञई थो पंहिंजे महबूब खे ॿुधायां थो त मुंहिंजा आका ए चाचो मुंहिंजो जेको नमूना करे थो अचे, निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, ए वॾियूं वॾियूं चादरूं ढके थो अचे, मुंहिंजा आका ए मुंहिंजो चाचो सचो नाहे, ॾिसण में मोमिना अंदर में हू लॻो पियो आहे। नाला ॿुधाया तम गौर सां नाला ॿुधजो। उमैर बिन सैद नंढड़ो मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे। जुल्लास बिन सुवैरा वॾी उमिरि वारो थी चुको आहे। उहो नंढड़ो ॿारड़ो डोड़ंदो आयो, रोंदो। सहाबा वेठा आहिनि, हुज़ूर वेठो आहे। यादि रख, तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी हयादार नबी आहे। चाहे हयादार मां नथो चवां। अल्लाह फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन नबी
इल्ला अन युज़न लकुम इला तआमिन गैर नाज़िरीन इना वलाकिन इज़ा दुईतुम फदखुलू फइज़ा तइमतुम फस्तनिसून। देखिए यहाँ से फंतशिरू न सही वलाकिन इज़ा दुईतुम फदखुलू फइज़ा तइमतुम फंतशिरू फिल अर्द वला मुस्तअनिसीन लिहदीस इन्न ज़ालिकुम कान युज़िन नबिय्य फयस्तहयी मिनकुम वल्लाहु ला यस्तहयी मिनल हक़। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में ज़िक्र बयान कयो, कहजो ज़िक्र बयान कयो। ओ मुसलमान गौर कर, मुझे हुजूर जे घर में जॾहिं बि को खाधो पचंदो हो, हुजूर अकेलो कोन खाईंदा हा, सहाबा खे घुराए गॾु खाईंदा हुया। पो सहाबा पंहिंजे घर जी मानी कान वणंदी हुई, दीदूं हूंदियूं हुयूं त केॾी महिल थो दूहो दुखे। जेॾी महिल हुजूर जे घरड़े में दूहड़ो दुखंदो हुयो, का ख़ुशबू ईंदी हुई, सहाबा हिक ॿिए खे सॾु कंदा हा, इंतज़ार कर ॼाण महबूब सॾु कयो। मक़सदु खाधो खाइण न हूंदो हुयो, मक़सदु हूंदो हुयो इन बहाने सां महबूब सां कचहरी बि थींदी, ॿ ॻाल्हिड़ियूं बि थी वेंदियूं। लेकिन अल्लाह जो कुरान तो बुधाए, मुझे बेनियाज़ रब उन सहाबा के मनो करे छड़ी त मुझे मुस्तफ़ा जे दर में अखियूं न विझी वेहंदा कयो। मुझे महबूब जे घरने में जेस ताईं ताम तैयार न थे अगवाट न वींदा कयो, जेस ताईं मुझो महबूब न सदेव तेस ताईं न वींदा कयो। जडे महबूब सदड़ो करे उन महल वञो, वरी मानड़ी खाई ॻाल्हिड़न जे बहाने वेही न रहो। इन ज़ालिकुम कान युज़िन नबी, तहांजो घणो वेहण मुझे महबूब के तकलीफ़ थो दे। फयस्तहयी मिनल हक़, पर मुझो महबूब मुस्तफ़ा हयादार नबिया, इन करे तव्हां खे नथो चवे मां अल्लाह वल्लाहु ला यस्तहयी मिनल हक़, मां अल्लाह हया न कंदो हां, चई छॾींदो हां। अंदाज़ो तो लगा हुजूर जा दीवाना हन, हुजूर जो दीवानन जो मामलो आ, दरमियान में गवाही मुझो रब ॾेई रहियो। एॾो प्यार मुस्तफ़ा सा मुझे अल्लाह जो। अज़ीज़ाने मन इन नंढड़े ॿार हुजूर जे दरबार में रोई अर्ज़ कयो, मुंहिंजा आका मुंहिंजो चाचो बदमाश थी वियो आ, हिन रूप में ग़लत अंदाज़ में आ। हुजूर जा सहाबा वेठा हुया, मुझे आका करीम नंढड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सहाबा अर्ज़ कयो, आका जुल्लास अहिड़ो नाहे। तवजो सहाबा छा चयो, आका जुल्लास अहिड़ो नाहे, सालन खां सुञाणो पिया, हो त ॾाढो नेक आ, अछड़ी ॾाढ़ीअ ते पहुची वियो आ, ज़िंदगी मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में गुज़ारी अथई, हो त दीवाननि वांगुरु रहंदो आ। मुंहिंजो मुस्तफ़ा बुरकी रहियो आ। उन नंढड़े ॾे हुज़ूर निहारियो, नंढड़े ॾे हुजूर निहारियो। तवज्जो कर ओवर स्टॉप ते असांजे दोस्त में अली नवाज़ ज़रदारी जे महबूब जे मीलाद जे महफ़िल में दावत ते अचण वारो सई कारी गुल मोहम्मद सई ताज मोहम्मद जे मौजूदगी में ओ मुझा दोस्त मुझे मुस्तफ़ा जो शान ॿुधण वारो मुझे हुजूर उन नंढड़े मासूम ॾे निहारियो। जॾहिं नंढड़े ॾे हुजूर निहारियो, आशिक बयान कयो, अल्लाह अकबर, वरी शेर विसरियो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं हुजूर पंहिंजे नंढड़े मासूम दीवाने ॾे निहारियो, उन जे अखड़नि में लुड़क अची विया। उन यकदम अर्श ॾे निहारियो, नंढड़े अर्श ॾे निहारियो। निहारे दिल जो दिल में तो चवे, मौला मां उमिरि जो त नंढड़ो हां, पर तूं ॼाणी थो त कूड़ो न आहियां। मुझा मौला मां उमिरि जो त नंढड़ो हां, तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीवानो हां। ओ मुझा करीम रब, मुझे महबूब जा सब सहाबी मुझे मुनाफ़िक चाचे खे नथा ॼाणनि, पर मुझा मौला तूं ॼाणी थो। मुझा मौला तुंहिंजे महबूब जो दीवानो हां। अॼु मुंहिंजी लज रख,
अज मुझी लज रख मासूम बचड़ो आ हुजूर जो सहाबिया नंढड़ो आ रोई तो रब के चवे ओ मुझा करीम रब अज मुझी लज रख जा। एतरे में जुल्लास बिन सुवेरा चयो सहाबा पुछो जुल्लास हेस उमर बिन साद छा तो चवे हुन चयो त बिल्कुल गलत तो चवे मुखे अल्लाह जो कसम मां हुजूर जो दीवानो मुखे ही कसम मां हुजूर जो परवानो इन कसम खणन शुरू कया मुझो मुस्तफा खामोशा अल्लाह जे जात फरमाया जिब्रील जी रब्बे जलील देर न कर आहे त नंढड़ो पर दीवानो मुझे यार जोवा आहे त मासूम उम्र त नंढड़िया पर दीवानो मुझे महबूब जोआ देर न कर मां अल्लाह जो कुरान खणी वञ त 14 सदी जे अंदर मुझे मुस्तफा जा दीवाना जॾहिं स्टेज ते वेही गाल कन त नंढड़न जे दिल खे भी खबर पवे त जे मुस्तफा सा प्यार कंदासीं त रब कदहिं भी दुखियो थियण को न ॾींदो। अल्लाह अकबर। यारी दम दस्तगीर मुझा दोस्त अजीज उन नंढड़े जे अखड़िन में लुड़क लड़ी आया सहाबा हेदा हुजूर जा सहाबी जुल्लास बिन सुवेरा सा गालाए रहा हन मुझो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन मासूम दे निहारे रहो आ। जिब्रील कुरान करीम जी आयत खणी आयो यहलिफून बिल्लाहि मा क़ालू वलक़द क़ालू कलिमतल कुफ्र व कफरू बाद इस्लामिहिम। ओ मुझा महबूब हे कूड़ा कसम जुल्लास खणी रहो आ बेशक इन कलमो पढ़ियो हो पर इस्लाम आणण का बाद में वरी कुफ्र ते हलियो वयो आ। जुल्लास कूड़ो आ तुझो हे मासूम नंढड़ो सहाबी सच्चो आ मां रब गवाही ॾेई रहियो हा। जिब्रील कुरान करीम के खणी मुझे महबूब जे सीने अतहर ते पहुतो आ। कुरान हुजूर जे सीने ते नाज़िल थियो मुझे मुस्तफा उन जुल्लास दे निहा उन नंढड़े उमर दे निहारो जेको अर्श दे दिसी रहो होयो मुझे मुस्तफा फरमायो उमर ओ उमर जी मुझा आका हुजूर फरमायो लुड़कन खे तुझे सच्चाई जी गवाही मुझे अल्लाह अर्शन ता मोकलिया। जवाब दे मुझा दोस्त छो तो पहरो जुमलो याद कजा जो पहरी चयम कहो हुजूर जे मीलाद जे ला दिल में इश्क जो हुजण जरूरी। यो जुमलो विसारे न छॾिजां सजी तकरीर इन जे गिर्द घुमंदी हुजूर जे मीलाद जे ला दिल में हुजूर जे इश्क जो हुजण जरूरी आ। इश्क ऐं मुश्क कदहिं भी लिकण जा वरी जो कदहिं भी लिकण जा दलील ॾियां अखारो दस्युम तव्हां के हा मुझा दोस्त मुश्क भी लिकंदो आ खुशबू कान ईंदी आ कंहिंखे जंहिंजो नक बंद हूंदो आ। इश्क जी भी खबर कान पवंदी आ कंहिंखे जो जंहिंजे सीने में दर्द वारी दिल कान हूंदी आ। जंहिंजे सीने में दर्द वारी दिल हुंदी वो बे जो दर्द समझी सकंदो जंहिं मोहब्बत कई हुंदी उनके मोहब्बत जी खबर हुंदी जंहिं खुशबू हई हुंदी उनके खुशबू जी भी खबर पवंदी। सादड़ो जुमलो चवा सादे अंदाज में चवा उलमा जी महफिल मौजूद आ मुझे मदीने जे ताजदार जा सहाबी जुमलो याद कजो ऐं दिल जे सीने ते चिट्रे लिखी छॾिजो हुजूर जा सहाबी जेडी मल मदीने तय्यबा जे अंदर केडो बाहिरों ईंदा होया हुजूर जे कदे मौजूद मियां गुल मोहम्मद न हुंदा होया त हिक बे खां पुछंदा को न होया। गली गली में वही करे मिट्टी खणी सुंघंदा होया जै मिट्टी मां खुशबू ईंदी हुई पक थींदी हुई त पुन लहे दे पैर पातो आ। हुजूर जा सहाबी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ईंदे ऐं वींदे केड़ी गाल सा सुञाणदा हुया जवाब ॾियो। वडी गाल बुधाइण तो चवां रुगी तव्हां जवाब ॾियो कीअं सुञाणदा हुया।
इए न चहो जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणु खतूरी जाके मण हारे हलंदो ॼणु खतूरी जाके मण हारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हल जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणु खतूरी जाके मण हारे हलंदो तोड़े हुया।